जीअं त इमरान टीवी चैनल अव्हांखे ॾेखारे रहियो आहे, ही मेहर प्रेस क्लब आहे जिते सोलंगी बिरादरी जूं मज़लूम न्याणियूं ऐं मासूम बच्चा ऐं वधीक स्क्रीन ते तव्हां ॾिसी रहिया आहियो त हिननि सां वॾो ज़ुल्म आहे। मेहर जो पाण खे तुमनदार सॾाईंदड़ ऐं पाण खे मज़लूम सॾाईंदड़ सदा हुसैन चांडियो ऐं उमिर बाब जे ज़ुल्म खां कई अचे ऐं उन जो वजू नाजाइज़नि खां कई अचे। मेयर प्रेस क्लब पहुता आहिनि, प्रेस कॉन्फ्रेंस करे रहिया आहिनि। इमरान टी तव्हांखे ॾेखारे रहियो आहे। जामिन कराए मां ॿाहिरि निकितो आहे त 2 महीना बि 3 महीना बि न गुज़रिया आहिनि त वरी मां घर वेठो आहे त वरी पोयों हिनखे गुलाम हसन सुहाग जो हिन जो नालो वेफार हिन जे मथां कटी वञे। हीअ मुंहिंजे मथां पोयों वेफार कटी अथई। मां घर वेठो आहे बेगुनाह। पहिरीं तारीख़ ते मुंहिंजो वेफार वटि उहे पैसा कोन आहिनि त मां ज़मानत करायां। बेगुनाह मुंहिंजे पोयों वेफार कटे गुलाम हसन सुहाग हिन जी वंगार वियो आहे। हीअ वेफार मुंहिंजे पोयों कढी अथनि। मां घर वेठो आहे बेगुनाह मुंहिंजे पोयों 3 वेफार कटाई अथई। उचित ज़ालिम मां तुझे दो कड़ो काम कड़ो तुझे गुनाह गम नंढड़ा मासूम बच्चा ने मुझे कोई तो एडी बा छोबारी आ मुझे ला तो आज़ाद छोकरा बजे जगह जो के पेट में सूरा को जगह पे हिसाब सा वठ जो मुल्क होते वठ जे एजेंसी वाले ला वो एजेंसी वाला चलबा असा सदा टाडो झरे तो मुझे पाड़े में जगह ता न वठ सही आईजी सिंध एसपी का पिला कुरान ते ये जांच करांदे इन असा पर जगह एजेंसी वाला को पूछा कर वो ही बुधाइंदा से असा सदा झरे तो असा पाड़े जगह ता असा इन के जो बोला तू वठ की मां वो झमुल में बैठा अच्छा मुझे गरीब है कोई आज़ाद करे छे हे मुझे मथोरी फारे ट्री कराई जान मो जामिन भजी भजी कोर्ट में 3000 मोट बांडे कानो जे समान मुझे नंढा मासूम मांगा तो दूर आ नंढा मासूम बच्चा काढे कीदा 3 बार मुझे मथो 8 9 मुखे कार है 3 बार मुझे मथो ये कराई नहीं बेगुनाह वरी हाने चऊं सबा मुझे को छोए फार जे वक्त जे को आईजी नालो नो आईजी के सदा चांडो नाला देगा तुंजो और मुझे आईजी के नालो दे यार बजे माइटन नालो छोनो दे के सरियाम पे मनशा दला दुकान खोल में काम पताले बस वांगुर का दला घर जा मानू माइट मित्र जवान दादा को जो टिकरी को जो उन्हें नाला न छोजे मनशा का दला उन्हें नाला न छोजे मुझे नाम दे गरीब जो आईजी के अपीला एसपी के अपीला तो कुरान जे बस सच के मुझी जांच करे मु गरीब जान छलाई ने बेगुनाह है जो भला मिनिस्टर आईजी आहे छा जो सभी नहीं पतो फारी पतो का टेंशन नहीं बैठो प्रेशर नहीं बैठो फारी पतो कराए गुलाम हसन सुहाग के थाने दे रखण को चले वाक साईं वडन जो कातल हाने गुलाम हसन सुहाग के थाने दे रखे पर उन्हें को पे तो वंगारी वारा जे नाले माता तूने दे फार के जे नाल माता तूने के छदे या का गुंडागर्दी या दादागिरी दादा मुर्चे छाए बेगुनाह गरीब हाने माय कांप्रेसर क्या दो मुसाई नाजाजी में दो वरी एफआईआर कराई दो जब जा गुंडा छडी दो पर मुखे कुछ भी छे मुजी एक बार ने मत कई वनी कुछ भी विड़े सिधो की विड़े विड़ो तो सिधो पर अति विड़े भाई कोई एफआईआर में गरीब मानू मिस्किन नाम के तो साड़ा है पर हाने कुछ भी करे मुका छा भी छे मुजी एफआईआर ने सदा चाडी मत कई